सचाई न्यूज़ में भलीकार आवां कमांडो पंवर आवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। ऐं हाणे ख़बर शामिल कयूं था नौशरो फिरोज़ मां। बेला बचाओ कमेटी नौशरो फिरोज़ जे कोऑर्डिनेटर ज़ाहिद पंवर ऐं फ़कीर मोहम्मद सोलंकीअ जी मेज़बानी हेठि सॼी सिंध जे बेला बचाओ कमेटियुनि जो कठु थियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बेला बचाओ कमेटी जे अॻुवाणनि शिरकत कई। जॾहिं त चीओ जो रईस शबीर ख़ान राजपर पिणु सिक में कही आयो ऐं मुबसिर तौरु शिरकत कई। इजलास में सिंध जे बेला बचाओ कमेटियुनि खे बेला बचाओ कमेटी नाले सां तनज़ीम जी शिकिल ॾिनी वई, जंहिंजो दाइरो सिंध जे बेलनि सां गॾु सॼी सिंध में वणकारी ऐं वणनि जे बचाव ऐं उन लाइ हलंदड़ सरगर्मियुनि जो साथ ॾियणु हूंदो ऐं मुतफ़िक़ राय सां उन जे मरकज़ी उबूरी बाडी पिणु जोड़ी वई, जंहिंमें चेयरमैन ज़ैन दाऊद पोडरो, वाइस चेयरमैन फ़कीर मोहम्मद सोलंकी, जनरल सेक्रेटरी वहीद शाह, राब्ता सेक्रेटरी अज़ीज़ ज़रदारी, फ़राह सेक्रेटरी कयूम गडाणी ऐं प्रेस सेक्रेटरी अता मोहम्मद नूनारी मुक़ररु कया विया। उन सां गॾु 13 रुकनी मरकज़ी कमेटी पिणु चूंडी वई, जिन में ग़ुलाम हैदर राजड़, असलम समूह, शबाना पीरज़ादो, मोहम्मद उमर बक्सी, गुलशेर पंवर, रफ़ीक चांडियो, मोहम्मद इस्माइल कुराई शामिल आहिनि। उन खां अलावा 6 रुकनी आइनी मंशूर कमेटी पिणु जोड़ी वई, जंहिंमें ज़ैन दाऊद पोडरो, आचर राजड़, हुबदार मल्ला, इनामुल्ला पंवर, अब्दुल्ला हंगोरो, मोहिब आज़ाद शामिल। तनज़ीम जी ऑफिस फाइनेंस ॾेई ऐं परॾेही तनज़ीमुनि ऐं इत्तेहादनि सां गॾिजण लाइ केतिरा ई फ़ैसिला कया विया। तनज़ीम खे सगारो करण लाइ सिंध जे माण्हुनि ख़ासि करे ॻोठनि में वणनि ऐं ॿेलनि जे माहौलियाती ऐं माशी सपोर्ट वारी अहमियत बाबति जागरूकता पैदा कई वेंदी। बेला बचाओ कमेटी जी जिदोजहद ऐं सिंध जे ॿेलनि जे इशूज़ खे दुनिया ताईं पहुचाइण लाइ वेबसाइट चैनल पेज ठाहिण खां अलावा समूरा जदीद ज़रिया इस्तेमालु करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो, जेका ज़िम्मेवारी पीर मोहम्मद नूनारी ऐं मुस्तफ़ा हंगोरो जे हवाले कई वई। इजलास में ॿेले खाते जे लोअर स्टाफ जे समूरनि जाइज़ मसइलनि जी हिमायत जो फ़ैसिलो कयो वियो ऐं उन सिलसिले में उन्हनि जी हलंदड़ जिदोजहद में साथ ॾियण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। ईंदड़ जनरल बॉडी जो इजलास 28 डिसंबर आचर जे ॾींहुं अछड़ी थर जे ॻोठ मियां ग़ुलाम हैदर राजड़ में थींदो, जंहिंमें आइन मंशूर पास करे नई बॉडी ऐं मरकज़ी कमेटी चूंडी वेंदी। राति जो मच कचहरी पिणु थींदी ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो साथियुनि खे अछड़े थर जे विज़िट पिणु कराई वेंदी। इजलास में गॾियल करारदाद पास कराए घुर कई वई त सिंध जे समूरनि ॿेलनि तां कब्ज़ा ख़तमु कराए उन्हनि खे बहाल कराइण जूं कोशिशूं वरितियूं वञनि ऐं सुप्रीम कोर्ट जे हिदायतुनि खे मान ॾिनो वञे। ॿेलनि मां वाढी बंदि कराई वञे ऐं वाढी कंदड़ ऐं काठ स्मगल कंदड़नि ते ॾंड विझण बदिरां FIR कराई वञे। हलंदड़ आबकालाणी सीज़न में सिंध जे ॿेलनि जे समूरी ॿुॾंदड़ एराज़ीअ में छट कराई वञे। 100% वण पोखण वारी नई फॉरेस्ट पॉलिसी तहत सॼी सिंध जा ॿेला बहाल कया वञनि ऐं उन में मक़ामी माण्हुनि खे अहमियत ॾिनी वञे। सॼी सिंध में वणनि जी वाढी, थर ऐं काशे में वणनि जे क़त्लेआम खे रोकियो वञे ऐं सिंध सरकार उन लाइ सख़्तु क़दम खणे। सॼी सिंध में आरा मशीनुनि ऐं काठ जे डिपुअनि लाइ ठहियल क़ानूननि ते सख़्तीअ सां अमल कयो वञे। ॿेले खाते जे मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला हल कया वञनि। ॿेले खाते में सियासी मुदाख़लत पिणु बंदि करे ईमानदारी ऐं सचाई सां कमु कंदड़ ऑफिसरनि खे पंहिंजे कम में आज़ादु छॾियो वञे।